अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, काल कायदे जमहूरियत शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा जी 14वीं वरसी इंतहाई अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। पार्टी पारां तालके गढ़ियासीन में वरसीअ खे कामयाब करण जे सिलसिले में कहिड़ियूं तयारियूं कयूं वयूं, अचो त उन जो जाइज़ो वठूं। नाज़रीन, हैरत जी ॻाल्हि अव्हांखे ॿुधाईंदो हलां त पीपी पारां गढ़ियासीन तोड़े मदईअ में का बि इस्तक़बालिया कैंप न लॻाई सघी। यादि रहे त हर साल मोहतरमा जे वरसीअ जे मौक़े ते हिकु ॿ ॾींहं पहिरियां खां ई वॾनि शहरनि जे मुख्य चौकनि ते इस्तक़बालिया कैंपूं लॻाए इको साइंड ते शहीद राणीअ जे लाज़वाल कुर्बानीनि जा गीत हलाया वेंदा हुआ, जंहिंसां पार्टी वर्कर जियालनि तोड़े आम शहरनि में जोश ऐं जज़्बो पैदा कयो वेंदो हुयो। हिक पासे पार्टी वर्कर गिचिन में झंडा पाए ख़ुशीअ में झूमंदा हुआ ऐं कैंपुनि ते ईंदड़ मुअज़्ज़िज़ीन जी चांहि सां ख़ातिर तवाज़ पिणु कई वेंदी हुई, त ॿिए पासे परे परे खां ईंदड़ काफ़िलनि में शरीक माण्हुनि जी कैंप मां माइक ज़रिए वॾे आवाज़ में आजियां कई वेंदी हुई। पर हिन दफ़े ॿिन्ही शहरनि में न त का कैंप लॻी, न ई वरी को हिकु बि झंडो नज़र आयो। बस सिर्फ़ खानापुरी ऐं पाण चमकाइण लाइ ॿ चार पेना फ्लैक्स लॻाइण ते इक्तिफ़ा कई वई। भले जा पार्टी जा मौजूदा अॻुवान कहिड़ो बि जवाज़ पेश कनि, पर हक़ीक़त उहा आहे त हाणे पार्टीअ में उहो पुराणो रूह न आहे रहियो। वर्कर्स जी बि का रेस्पेक्ट न रही आहे। पार्टी मुकम्मल तरह वॾेरनि, जागीरदारनि ऐं सरदारनि जे गिरफ़्त में अची चुकी आहे। हाणे जॾहिं झुमरियूं ऐं शादमाना ॻाइण वारा माण्हू वॾेरनि ऐं बोतारनि जा पंहिंजा ई हुजनि, त पोइ हरू भरू पैसा झंडनि ऐं कैंपुनि ते ख़र्च छो कजनि। हरू भरू आम वर्कर खे लहे भला छो कराइजे। उहो ई सबबु आहे जो हिन दफ़े न त कोट दुरानी तोड़े ॾखण में लॻायल कैंपुनि में को जोश नज़र आयो ऐं न ई वर्करनि जे चेहरनि ते का चमक नज़र आई। ॿियो त पर स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानीअ जो कोट दुरानी हुजे या कमारियनि जो शहर मदेजी, तोड़े कमारियनि जे ॻोठ तराईअ जो मेन मोड़, उते बि पार्टीअ जो को बि झंडो नज़र न आयो। न ई वरी मदईजी जे शहर जे मेन चौक चौराहनि या जेको मेन स्टॉप आहे उन ते कोई झंडो या कोई पेना फ्लैक्स या कोई वेलकम जो बैनर नज़र आयो। हिक पासे कैंपुनि में मौजूद माण्हुनि खे बद इंतज़ामिया जूं शिकायतूं रहियूं, त ॿिए पासे अफ़सोस उन ॻाल्हि जो बि थियो त पीपी तालके गढ़ियासीन जी लॻायल वाहिद कैंप बे काफ़िलो रवानो थियण शर्त ई ड्राहे पट कई वई। हालांकि परे परे खां ईंदड़ काफ़िलनि खे वेलकम करणु तोड़े उन्हनि जी कंहिं बि फौरी ज़रूरत जे पूराए या रहनुमाईअ लाइ कैंप जो सॼो ॾींहुं या कम अज़ कम शाम ताईं हुजणु लाज़मी हुजे थो। जॾहिं पार्टीअ में वर्कर जो राज हुयो त कैंपूं बि सॼो ॾींहुं आबाद हूंदियूं हुयूं ऐं आम माण्हुनि जे अचण वञण में ऐं इको साउंड जे आवाज़ ऐं मोहतरमा शहीद राणी जे लाज़वाल कुर्बानीनि जे गीतनि सां गूंजंदियूं हुयूं। हिन वक़्तु जॾहिं त पीपल्स पार्टी सिंध अंदरि मुसलसल 14 सालनि खां इक़्तिदार जा मज़ा माणींदे सिंध तोड़े सिंध जे ग़रीब आवाम जी क़िस्मत बदिलाइण में मुकमल नाकाम वई आहे। बलदियाती इलेक्शन मार्च 22 में मुतवक़्क़ि आहे, जॾहिं त क़ौमी इलेक्शन में बि बाक़ी वञी 1.5 साल बचो आहे। सिंध में जेतोणीकि NTPP इताद जोड़ण जा पिणु सांभा थी रहिया आहिनि, वधीक इलेक्शन में अवाम कंहिंजो केतिरो साथ थो ॾे उहो त वक़्तु ई ॿुधाईंदो। नाज़रीन, प्रोग्राम त अॻिले प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान कमांडो पवन खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। कल भी भुट्टो जिंदा था, आज भी भुट्टो जिंदा है। कल भी भुट्टो। नाज़रीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।